तोखे खुदा औलाद दे त पो पेरी पेरी तुझे मथा औलाद जो हक ही हुआ त उन जो नालो बेहतर रख पो उन के तालीम जारे तरबियत करे 7 सालन जी उम्र जो थे त उन के नमाज ऐं रोजे जी तरफ राग़िब करे 10 साल जी उम्र जो थे त उन के रोजो रखण सेखारे 10 साल जी उम्र थे तो उनके रोजो रखण सेखारे रोज़ उन मथा फर्ज कोन थियो आ पर उनके रोज़ो रखना है ता त उन जे अंदर आदत पैदा थी जॾहिं सन्नी बुलूगत के पहुचे जॾहिं रोज़ो फर्ज थे तो उनके रोज़े रखण जी आदत हुजे इन करे मुझे मदीने जे मीर फरमान की बेहतर तरबियत कयो वरे जने जवानी के पहुंचे इन का पेरी जो शैतान जी शहवत शैतानी ए शहवात ए लज़्ज़ात जो नजे मथा गलबो थे मुझे आका फरमाए उन जो निकाह कराए उन जी शादी कराए उन जे उन के गुनाहन का बचराए मुझे मदीने जे मीर फरमाए औलाद जी तरबियत इन तरह सा कयो रे यो तरबियत कल औलाद अल्लाह जे हुजूर में निमाज पढ़ंदो दुआ घुरंदो तो पो जने निमाज पढ़ंदो त निमाज में खुदा दुआ दसिया मुझे मदीने जे मीर दुआ तालीम ॾिनिया रब जअलनी मुकीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआए रब्बना ग़फ़िरली व लिवालिदैया व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब निमाज पढ़ंदो ऐं निमाज में जॾहिं पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे अबे अम्मा जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदो वो निमाज में दुआ घुरंदो खुदा उन जी निमाज वारी दुआ के क़बूल करे उन जे अबे अम्मा खे क़ब्र में भी माफ़ फरमाए छॾींदो इहो आहे तरबियत जो फ़ाइदो को वो अमल अबस अजायो ना है मुझे मदीने जे मीर जेको दस्यो आ उन में असा जो फायदो पर या रसूल अल्लाह गाल ताई महबूबा मां केतरो प्यार कयो था पर फरमाया अबे अम्मा जड़ो को मिठो रिश्तो दुनिया में ना है पर इन पियो मां जे मथा अगर मुसलमान नौजवान तुझो को हिकड़ो बुरो अमल का बदी ज़ाहिर थी पवे त लोग जी लज खां पियो मां ब तोखे आ करे छडींदो आ तोखां बेज़ारी जो ऐलान कंदो आ माण्हुनि जा ताना मेहणा उन खे सहणा हिकिड़ो गुनाह पीउ माउ जे मथां ज़ाहिर थे त उहो घर खां बेदखल करे छॾींदो आहे पीउ माउ बि हथ कढी छॾींदो आहे पर वाह मुंहिंजा मदीने जा मीर पाण फरमाइनि था मां मुस्तफ़ा तोसां केतिरो प्यार थो कयां पीउ माउ बि तोखे घर मां कढी छॾींदो पर मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां तूं केॾो बि गुनहगार हुजी केॾो बि बदकार हुजी शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुझी शफात मुझे उम्मत जे वडन गुनहगारन जे ला आहे मां तो सा एतरो प्यार अजब जे कने खुदा नसीब करे महबूब जे रोजे अतर ते पहुंची अर्ज करे वलो अन्नहुम में बीठो हुकुम साफ साइया जेको दर ते पहुतो तंहिंजी खता माफ साइया इनायत तुंहिंजिया हिमायत तुंहिंजिया इनायत तुंहिंजिया हिमायत तुंहिंजिया निगाहे करम रखजा भलारा भरम रखजा मदीने वारा झूमी झूमी पढ़ो मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा सुभान अल्लाह अवाखा अगे जे आया पे
पैगंबर पीर हुआ अवां बादशाह ओहे सब अवां जा वजीर हुआ। आदम सोहणे जी खता मेटिया त मुस्तफा जे सदके, नूह जी बेड़ी तरिया त दिलबर महबूब जे सदके, इब्राहिम खलीलुल्लाह जे बाह गुलजार बनिया त मुस्तफा जे सदके, इस्माइल ज़बीउल्लाह छुरीअ जे हेठां बचो आ त मुस्तफा जे सदके, पो जेके महबूब जे सदके नबियन ते बरकतूं ज़ाहिर थियूं, महबूब जे सदके नबियन सां भलायूं थियूं त पो मुस्तफा जे सदके असां गुनहगारन ते छो न करम नवाज़ी थींदी। अवां खां अगे जे आया पैगंबर पीर हुआ अवां बादशाह ओहे सब अवां जा वजीर हुआ। खुदा आहे ॾींदो तूं आही वंडींदो, खुदा आहे ॾींदो तूं आही वंडींदो। निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा। चो सुभान अल्लाह। भलासी उते त हर को नथो पहुची सघे न, जेके हिते वेठा आहियूं से केॾा वञनि, अबा हिते वेठा आहियूं उहे केॾा वञनि, उहे कंहिंखे चवनि। हाओ मुझा अदा घबरान शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब दुरुस समीन जे अंदर आंदो आहे, फरमाइन था ये न घबरान परेशान न थी ऐ तवज्जहू क तू जिथे वेठो आहीं जे जगह ते आहीं जे मकान ते आहीं बस उतां पंहिंजे दिल जो तवज्जो मदीने वारे ॾे कर त मुस्तफा तुंहिंजो अर्ज़ ॿुधण वारो आहे। किरोड़े सलात तो ते किरोड़े सलाम आहिन, अकीदत अदब सां पढ़दा आवाजा गुलाम आहिन। ॿुधी तो तूं पाण बाजारा सवालिन जा सॾ सारा, ॿुधी तो तूं पाण बाजारा सवालिन जा सॾ सारा। निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा। जेको तवज्जो कर, जेको मदीने वारे मीर सां पंहिंजी दिल जी तअल्लुक़ खे जोड़े, जेको महबूब खे सॾु करे मुंहिंजो मदीने वारो मीर अजब मेहरबानी फरमाए थो। मुंहिंजे आकाए दो जहां सरवरे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे पंहिंजी उम्मत सां प्यारा, केतिरो प्यारा। वाह मुंहिंजा महबूब अचण वक्त बि उम्मत याद आ त दुनिया मां पर्दो मटाइण वक्त बि उम्मत याद आया। जॾहिं पंहिंजे अमल जे पेट खां ॿाहिरि आया त इन हाल में आया जो महबूब बीबी सफिया सां फरमाए थी त मां ॾिठो महबूबन खे पंहिंजे हथ में वरतो पर मुंहिंजे हथ खां छॾाए ज़मीन ते आया। इन हाल में आया जीअं माण्हू सजदो कंदो आहे, पंहिंजा ॿई नूरानी हथ तरियूं ज़मीन ते रखियूं, पेशानी ज़मीन ते रखियूं, जीअं सजदो कबो आहे ईअं सजदो कयूं। ज़बान सां चपनि सां कुझु चवनि पिया, चप चोरीनि पिया, हीअं जो चप मां पंहिंजे कन सां लॻाया त ज़बान ते आवाज़ रब्बे हबली उम्मती कयो याद आका असांखे अचण सां पेशानी प्यारी
ज़मीन ते रखण सां, ज़मीन ते रखण सां सबई बख्श मुंहिंजी उम्मत जूं ख़ताऊं। खुदा मुंहिंजी उम्मत गुनहगार आहे, सभई बेवफा ॿिया मगर हिकु मुहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, हिकु दफ़ो महबूबन सां गॾु मां मदीने खां ॿाहिरि हिकु कम सां वियासीं। मदीने खां ॿाहिरि वियासीं, राति थी वई। महबूब उन जगह ते मंजिल जो इरादो फरमायो। मां ख़िदमत पेश कई, कुछ खाइण लाइ पेश कयो, पानी पेश कयो। महबूब फरमाया रात जे इब्तिदाई हिस्से में अबू ज़र आराम कर, मां सुम्ही पियुस। ओचितो रात जो मुंहिंजी अख जो खुली, ॾिसां त मुंहिंजा महबूब जागी निमाज़ में सजदे में रोई रहिया आहिनि। सजदे में रोई रहिया, मनाजात करे रहिया आहे। हे तो मां उथी वेही रहियसि। मूं महबूबन ने तवज्जो कयो, मूं ॿुधो पंहिंजे कननि सां मुस्तफ़ा का ॿी दुआ न कंहिं ॿिए जे लाइ न पिया रोअनि पिया त पंहिंजे गुनहगार उम्मत जी मग़फ़िरत लाइ रोई रहिया आहिनि। सुभान अल्लाह। असांजे फ़िक्र में सॼी राति भी कयाऊं खुदा के मुनाजात भी रहम कर इलाही, फज़ल कर इलाही, तुझी ज़ात सत्तार गफ़ार आहे। सभई बेवफा ॿिया मगर हिकु मुहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। सुभान अल्लाह, जो सुभान अल्लाह। मुझे महबूब जी प्यारी घरवारी उम्मुल मोमिनीन अम्मा सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त जॾे कुरैश मक्का सोशल बाइकाट कयो शैब अबी तालिब में 2.5 साल खां वधीक अरसो गुज़रियो। खाइण पीअण, अन्न पानी, उथण वेहण, गमी शादी, हर मामलो, कारोबार, देती लेती सब कुरैश मक्का बंद कई हुई। महबूब सां सोशल बाइकाट कयो, समाजी बाइकाट कयो। हर तरह सां जेके को महबूब सां खाईंदो उन कबीले सां उहे जंग कंदा, उन सां न खाईंदा। महबूब जी ज़ाते बाबरकात खे तकलीफ़ ॾिनी वई। अम्मा साण फरमाए थी उन रातिन में कई दिहाड़ा गुज़री वेंदा हुया, कई रातियूं गुज़री वेंदियूं हुयूं, कुछ खाइण लाइ न हूंदो हो। मां पंहिंजे घोट मोहम्मद मुस्तफ़ा खे उन हाल में बि कंहिं ॿिए जे लाइ फ़िक्रमंद न, पंहिंजे गुनहगार उम्मत जे लाइ फ़िक्रमंद ॾिसंदी हुयसि। पर वाह अम्मा खदीजतुल कुबरा, तुंहिंजो सब्र, तुंहिंजी वफ़ा ता कुर्बान वञ। नाज़न जी पालल इएं कान त का ग़रीब घराणे जी, सरदार घराणे जी हुई। माल ऐं मिल्कियत जी कमी कान हुई, शहनशाहाना जिंदगी गुज़री हुई, कॾहिं बुख बदहाली ॾिठी कान हुई। महबूबन जे ख़िदमत में आई आ। हाणे उहो वक़्तु आयो आ जो कई ॾींहं गुज़री विया, खाइण लाइ कुझु न आहे। होॾां कुरैश मक्का जूं रईसाणियूं अचनि, उन घाटी में अची अम्मा खदीजतुल कुबरा खे चवनि, खदीजा पंहिंजो हाल त ॾिस, पंहिंजे चेहरे जो रंग त ॾिस, पंहिंजी सिहत त ॾिस, कई ॾींहंनि खां तूं बुखायल
आहिनि तुंहिंजूं अखियूं डरा ॾेई वयूं आहिनि तुंहिंजे चेहरे मां चमक ख़त्म थी वई आहे कमज़ोरीअ जे करे नई फुजण जे करे खाधो न खाइण जे करे तुंहिंजे मथां तुंहिंजा अहिड़ा हाल गुज़रिया आहिनि असीं तोखे सम्झाइण आयूं आहियूं चरी नथी इन मोहम्मद मां तोखे कुझु न मिलंदो इनखे छॾे ॾींदी त तुंहिंजे लाइ सभु कुझु दौलत हाज़िर आहे वाह मुंहिंजे महबूब जी प्यारी घरवारी वफ़ादार वफ़ा शियार अखियुनि मां गोड़ा अचनि पिया पर पोइ बि उन्हनि खे चवे पई तव्हां मूंखे छा थियूं चओ मुंहिंजो माफ़ी ज़मीर त ॿुधो तव्हां थियूं चओ त मुस्तफ़ा खे छॾे ॾिया पंहिंजे घोट मोहम्मद खे छॾे ॾिया हिन ॾुखनि में हिन तकलीफ़ में मां उनखे हिन हाल में छॾे ॾिया मुंहिंजो हाल मुंहिंजो जवाब ॿुधो सभ सूर मिलिया त सही वेंदसि महबूब रुठो त मरी वेंदसि सब सूर मिलिया त सही वेंदसि महबूब रुठो त मरी वेंदसि मां हुन ॾे ॾिसां हू मूं ॾे ॾिसे लख भेरा लोक रुसे त रुसे लख भेरा लोक रुसे त रुसे मुखा मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लोक रुसे त रुसे लख भेरा लोक रुसे त रुसे वाह मुंहिंजे महबूब जी प्यार का घर वारी आहे मोमिननि जी अमड़ा अहिड़ी शान वारी आहे अहिड़ी वफ़ादारी करे ॾेखारियईं जो मुंहिंजा महबूब एतिरो राज़ी थिया जो उन्हनि जे विसाल खां पोइ कई सालनि ताईं आख़िरी ज़िंदगीअ जे लम्हनि ताईं जॾहिं पाण पंहिंजी घरवारीअ खे यादि फरमाईंदा हुआ त अखियुनि मां ॻोड़ा वहींदा उहा अम्मा साहिब उहा बि फरमाए थी त मूं उन ॾुखियनि ॾींहंनि में पंहिंजे घोट मुस्तफ़ा खे ॾिठो त फिक्रमंद पंहिंजे उम्मत जे लाइ ॾिठो मुंहिंजा मुस्लमान भाउ थधो पाणी पी सुठा ताम खाई राहत ऐं रूह जी सुकून खे हासिल करण खां पोइ ज़रा कॾहिं तो सोचो आहे त उन दिलबर हबीब सां तुंहिंजे लाइ छा छा न कयो ओ अजब मेहरबान ओ अजब मुश्ताक अजब मुंहिंजो मदीने जो मीर असां तोखे यादि थो करे हज़रत अबुल फज़ल अब्बास था फरमाइनि ख़ुदा जी इज़त जो कसम जॾहिं असां महबूब जे पाक जसद खे लहद में लाथो मुंहिंजे दिल जी तमन्ना दिल में इरादो पैदा थियो आख़िरी मर्तबा छो न महबूब जे पाक चेहरे तां कपिड़ो लाहे दीदार कयां कपिड़ो लाहे मुला छा तो चवे मुला तो समझे त महबूब जे मथा जॾहिं यो वक्त आयो त मुस्तफ़ा जी वफ़ात जो मामलो अहिड़ो आहे जीअं असां न अदा ईअं न आहे तुंहिंजे मुंहिंजे मौत जो मामलो ॿियो आहे मुस्तफ़ा जे बुरके मटाइण जो मामलो ॿियो आहे हज़रत अबुल फज़ल अब्बास था फरमाइनि जॾहिं मूं कपिड़ो लाथो चेहरे तां महबूब जे पाक चेहरे ता कपिड़ो लाथुम त महबूब जा चप मुबारक हली रहा चुरी रहा कन्नो रखम वेझो कयुम त उन वक्त बि मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत जे लाइ दुआ घुरी रहा हुया उन लाभ उन वक्त बि उम्मत ला दुआ पिया घुरनि इन मां अक़ीदो इहो मिलियो इहा ॻाल्हि साबित थी त महबूब जी बरज़खी ज़िंदगी बि उहा ज़िंदगी आहे जेका ज़िंदगी तुंहिंजे मुंहिंजे अकुल ऐं गुमान खां आला आहे मुस्तफ़ा हयातुन नबी आहे हे नजदी न मञींदा न मञनि हींअर बि तव्हां ॾिसंदो न त ज़राए इब्लाग प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते टीवी चैनलनि ते वठ वठां लॻी
बियूं गालियूं बिया उम्मत जा मसला आहिनी कोन जेको मुल्ला अचे उनखे परेशानी आ गई हा त मुस्तफा हयातुन नबी कोन 1500 साल गुजरी विया अञा तिन्हनि खे अक़ीदो समझ में कोन आयो हां पर असां तुंहिंजो अक़ीदो कहिड़ो आहे तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले याद रखो मुझे मोहब्बत आशिको सहाबी रसूल तो चवे तो उन वक्त महबूब जा लब मुबारक चप मुबारक चुरी रहा हुआ उन वक्त मुस्तफा पंजी उम्मत के याद फरमाए रहा हुआ इन करे भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो मदनी मदीने में वेठो घुरे दुआऊं अल्लाह करे ए न हूं अचन उम्मती सल ईमान सी अजब मदीने वारे मीर जी दुआ अजब दुआ सूमर जे ॾिहाड़ या जुम्मे जी रात मुझे महबूब जी बारगाह में गुनहगार उम्मत जा आमालनामा पेश थींदा पुजने बदकारन जूं बदकारियूं गुनहगारन जा गुनाह उनन जा बद आमाल जने महबूब जे सामू पेश थींदा आहिनि मुंहिंजा महबूब ओहो मामलो ॾिसी ॾुखाइबा आहिनि मुस्तफा इहो ॾिसी करे नाराज़ कोन थींदा आहिनि दिलबर उतां बि वरी दुआऊं ई घुरंदो आहे उतां बि वरी दुआ ई घुरंदो खुदा जी इज्जत जो कसम यो मंजर ऐं मज़ो ॾिसणो आ त खुदा शल मदीनो ॾेखारे ओ मंजर हली ॾिस कीअं गुनहगार कीअं मुस्तफा जा आशिक पतंग परवाना गुंबदे खजरा जे चौधारी हूंदा को केड़ी बोली में को केड़े अंदाज में को केड़े तरीके सा दिल बर के अर्ज कंदो आ मुझो महबूब सबनी जे मथा मेहरबानी फरमाइंदो आ अजीब निरालो नजारो हुंदो आ या शफी अल उम्म बिल्लाहि कर दो करम शाला वसदार वे ते न सोना गरम या शफी अल उम्म लिल्लाहि कर दो करम शाला वसदार वे तेरा सोना हरम हम गुनहगारों का रखना खुदारा भरम शाला वसदार वे तेरा सोना हरम कुछ नवासों का सदका अता कीजिए हम गरीबों की झोली को भर दीजिए महबूब के हूं अब अर्ज कबो त मुस्तफा दुआ कबूल कन था महबूब बुधन था पर उम्मत जे आलिमन आरिफन मुहक्किकन आशिकन मुझे महबूब जे मतवालन परवानन यो लिखियो आ ऐं बुधायो आ ऐं समझायो आ जेकॾहिं दिलबर महबूब जी बारगाह में मुस्तफा जे बचड़न महबूब जे नवासन जो सदको ॾिबो आ वसीलो पेश कबो आ नालो पेश कबो आ त मुस्तफा वधीक मेहरबानी फरमाईंदो आ अल बेत सां प्यार कयो था या कोन था कयो हा बा अॼुकल्ह नओं फितनो बि शुरू थियो आहे खुदा खैर करे अहले सुन्नत व जमात 1300 साला इस्लामी तारीख में मुहक्किकन मुफस्सिरन दीन जे आलिमन फकीहन सभिनी जेको रस्तो वरतो हाणे वरी हिकड़ी नई मोहब्बत वारा पैदा थिया अल्लाह समझो था अल्लाह कोन था समझो
समझो था ना बाबा। याद रखो असां अहले सुन्नत व जमात जो अकीदो मोतदिल दरमियानो अकीदो ऐं पक्को ऐं पुख्तो अकीदो। अहले बेत सां प्यार, अहले बेत सां प्यार, असां जो सहाबा सां भी प्यार, सहाबा सां भी प्यार। पर मुझा अब्दा याद रखो हिन वक्त तरह तरह जा हमला अहले सुन्नत व जमात जे अकीदे में, अहले सुन्नत जे लिबादे में थी रहा आहिनि। तोखे समझाइण वारा कुछ भी समझाइन। अहले सुन्नत व जमात जो अकीदो हिकड़ो वाज़े आ। असां जो अकीदो केड़ो आ? सवादे आज़म जो अकीदो इहो आ। इमाम आज़म अबू हनीफा जो अकीदो इहो आ। सभनी फकीहन जो, सभनी फकीहन जो, सभनी मुहक्किकन जो अकीदो इहो आ त शेर खुदा अलीउल मुर्तजा हक ते आहे। अली छाते आ? हक ते आ। सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु खता ते, छाते आ? खता ते आ, गलती ते आ। पो उन जी खता के इज्तिहादी खता गलती चई वेंदी आ। बगावत के उहा फे बागिया ओ खुद मदीने जे मीर फरमायो हो त जने यो मामलो पेश थींदो अली हक ते हुंदो, अली हक ते हुंदो। हाणे जेको न 1500 साल खां बाद में अज चवे बाबा सब सहाबी पाण में हुआ, असां के केड़ी खबर केड़ो हक ते केड़ो ना, या गुमराही आ। हिकड़ो मसलो वाज़े थियल आ। सिर्फ कफ़े लिसान जो हुक्म ज़बान सां सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु छो त सहाबिया इन सहाबिय जे दर्जे में आ। अल्लाह सहाबा सा कुल्लम वअदल्लाहुल हुस्ना जन्नत जो वायदो कयो आ। इन करे सहाबी रसूल सैयदना अमीर मुआविया के गार गंद लन तन सबो शतम नाहे करणो, बुरो भलो नाहे चरणो। पर मुंजा अब्दा जने गाल अकीदे जी ईंदी त पो चइबो अली हक ते या सोनो अमीर मुआविया हक ते न हो। बगावत समझो था लाइन अजकल फैजान जारी है। याद रखो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु यो अकीदो पेरी सेखारे वियो आ। साईं फरमायो आ बुखारी शरीफ जी हदीस आ, मुस्लिम में भी सनन जो फरमान मौजूद आ, मुत्तफकुन अलैहि हदीस आ। पाण फरमायो मुझे महबूब सा मोहब्बत ऐं तज़ीम करण चाहियो था त मुस्तफा जी इज्जत महबूब जे अहले बेत में कयो। महबूब जी इज्जत महबूब जे अहले बेत में कयो। मुस्तफा जे कराबतदारन जी महबूब जे बचन जी इज्जत कंदो। इनन जी इज्जत मुस्तफा जी इज्जत आ। इनन जो शान मदीने वारे मीर जो शान आ। पो जेकन अज चवे बेखता बेगुनाह पो मतलब छा? जने शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं सैयदना अमीर मुआविया जो पाण में मुशाजरो थी, जंग थी आ, जंगी सिफ़ीन थी। पो इन में जेकॾहिं चऊं त अमीर मुआविया साईं बेखता बेगुनाह त पो उन जो मतलब छा थियो? यानी अली खता ते आ, अली ना हक ते आ। इन जो मतलब छा थियो? जॾहिं सवाद आज़म जो मुत्तफ़िका फैसलो आ त शेर खुदा हक ते आ। छो त मदीने वारे मीर पहिरीं पेशन गोई करे बुधाई हुई। अम्मार बिन यासिर के फरमायो हो, अम्मार बिन यासिर अफसोस उन माण्हुनि ते जेके तोखे क़त्ल कंदा ऐं तोखे क़त्ल करण वारा बाग़ी हूंदा, तोखे क़त्ल करण वारा बाग़ी हूंदा। ऐं तारीख़ शाहिदा हक़ाइक़ शाहिदा आहिनि। हते अम्मार बिन यासिर खे उन गिरोह क़त्ल शहीद कयो हो जेको गिरोह अमीर मुआविया साईं जो।
हू सहाबी आ इन करे लान तान कोन कबू पर मुंजा अदा हक के विञाए बो कोन अहले सुन्नत व जमात जे हिन प्लेटफार्म ते ही नाज़िक अकीदो वा जे अमीर मुआविया के गाडनी गंद कयो जेकने कुछ कयो लफ्ज चया जेकने गुस्ताखी कई तो ओहे राफिजी बनी गया पर जे कदे अमीर मुआविया साईं जो शान बयान करे शेरे खुदा के कुछ त पो खारजी अकीदो अहले सुन्नत जमात जो इहो आ त शान अलीउल मुर्तजा जो गायणो आ मनाकिब मुस्तफा जे अहल बेत जा गायणा आहिन शान बयान कबो त महबूब जे बचड़न जो बयान कबो मुंजा अता हाने करबला का बाद में जेकने को मुसलमान अज बिन मामले ते हेडा होडा लोडा खाए त पो न ते लानत हुजे छो त यजीद जे मथा लानत विझण वाजिब आ इहो फैसलो रुगो अनफिन जो न इहो फैसलो शाफिन जो भी आ त हम्बलिन जो भी आ त मालिकिन जो सवाद आजम त यजीद के कुफ्र जी फतवा दिनी है यजीद काफिर मोमिन छा जो के त अजबुन के रदियल्लाहु ताला अनु था लिखल के पढ़न भी था लानत हो जे उनन जे इन जिंदगी ते हा जेकने तोखे चार डोकर मिलिया या यहूदी लाबिया इस्लाम दुश्मनन ये नवा तरीका इजाद करे उम्मत में नौ शोशो फितनो विदोवा त सुन्नी संभाले कदम खणजा असा जी ज़बान मा शान निकरंदो त मोहम्मद जे बचड़न जो निकरंदो हां अकीदो साफ रखणो आ अकीदो सिद्धो रखणो आ अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा उल वरा है अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा उल वरा है इसमें हसनैन है फातिमा है इस घराने में मुश्किल कुशा है चो सुभान अल्लाह वली आवाज सा चो मस्जिदों ठहंदियूं नाला रखो असा के कोई एतराज कोनी भले नाला रखो पर सुन्नी जी दिल ठरंदी आ जेको नालो रखंदो आ हुसैन जो गुलाम ई आहे या न इनारा खुटी व्यान छा मुंजा अदाज ने जेको अमल 1300 साला इस्लामी तारीख में न फकीयन कयो न मुहद्दिसन कयो न मुहक्किकन कयो रुगो कफे लिसान जो हुक्मा ज़बान बंद कयो खूब सहाबी रसूला बुरो भलो न चो प्रशान गायबो त अलीउल मुर्तजा जो चो सुभान अल्लाह ओहो अली वो निगाहे नबूवत का पाला अली फातिमा की नजर का उजाला अली जब हर मुकाम की चमका कोने में हर तरफ रोशनी रोशनी हो गई या अली मुर्तजा मेरे मुश्किल कुशा जिस पे चश्मे करम आपकी हो गई उसकी किस्मत के रोशन दिए हो गए दूरो आलम की तेरगी हो गई जैके खुदा जो महबूब मौला चले समझो था लाए कोंधा समझ ये ना है जो मां ता के समझा त तमा बहराड़ी में बैठा हो ता के खबर कानी जरा है बिलाग मोबाइल हर के जे हथ में हर को वाकिफा छापियो मुल्क में वहे वापरे ही ब फितनु फसादा बल्कि पाकिस्तान में इंतशार फैलाने जी एक इब्तिदा है एक नौ शोशो छडो वियो 20 सालन खां हिन ममलिकत खुदादाद में मजहबी मुनाफरत खां ए मजहबी इंतशार इंतहा पसंदी खां कम थी रहियो
शिया सुन्नी पंहिंजे पंहिंजे जगह ते पंहिंजा पंहिंजा मुआमलात कनि पिया, को कंहिंजे अंदर दाख़िल नथो ॾे। हींअर सुन्निन जे अंदर इहो नओं शोशो पैदा थियो आहे। मुंहिंजा अब्दा इहो फितनू आहे, नाज़िक कदम आहे, संभाले खणजा। अक़ीदो उहो ई रखजा जेको मुस्तफ़ा जे सहाबा ऐं मुस्तफ़ा जे ग़ुलामनि ऐं महबूब जे आशिकनि उलमाए हक़ा दस्यो ऐं तरीक़ो ॿुधायो। तुंहिंजी ज़बान मां शान निकिरे त अहल बैत जो निकिरे, तुंहिंजी ज़बान मां मनाक़िब निकिरनि त मुस्तफ़ा जे बचन जा निकिरनि। पोइ मुंहिंजा अब्दा जेकॾहिं ज़बान मां फुर्सत मिले त पोइ ॿी ॻाल्हि कर, इन्हनि जो शान बेमिसल ऐं बेमिसाल आहे। चओ सुभान अल्लाह। असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे, खोले बुधाईंदासी। ये सच है कि दीनो दुनिया का सुल्तान अली है, फिर कब्र का और हश्र का सामान अली है। ईमान के मुतलाशियो ईमान की कह दूं, ईमान की कसम मेरा ईमान अली है। असां त अली अली करण वारा तव्हां छा, तव्हांजो नालो कहिड़ो आहे बा? अवां जो नारो बि अली अली आहे या को ॿियो नारो आहे? मुंहिंजा अदा इहो ई नारो असांखे जन्नत में कमु ईंदो, इहो ई नारो मदीने वारे मीर सां कठे कंदो। इन करे मुंहिंजे महबूब जा आशिको ही पुरफितंदूर आहे। ज़रा सोचे सोचे कदम खणणो पवंदो। पंहिंजे अक़ीदे खे बचाइणो आहे। अक़ीदो बुनियादी शइ आहे। अमल में कजी कमी रहिजी वई, निमाज़ में कजी कमी रहिजी वई, को बि नुक्स रहिजी वियो, ख़ुदा जी रहमत में उम्मीदवार आहे। अल्लाह माफ़ फरमाए त को न खां पुछण वारो कोन्हे, पर बुनियादी शइ अक़ीदो आहे। अक़ीदो ख़राब थी वियो त कुछ भी न बचो। अक़ीदो बुनियादी शइ ऐं सवाद आज़म जे अक़ीदे खे मज़बूतीअ सां पकड़ो पवंदो। सुन्नी तो खे गप जो किलो न, बल्कि मज़बूतीअ सां पंहिंजे पाए इस्तिक़लाल खे ॼमाइणो पवंदो, जुंबश न अचे। असांजो अक़ीदो उहो ई आहे जेको मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो अक़ीदो। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॻाल्हि त आई त जेको महबूबनि जी बारगाह में मुस्तफ़ा जे बचड़नि जो नालो पेश कंदो आहे, कुछ नवासों का सदका अता कीजिए, हम गरीबों की झोली को भर दीजिए। हम गदाए करम तू नबी मोहतरम, शाला वसदार वे तेरा सोना हरम। पोइ मुंहिंजा अदा जे खुदा पंहिंजे महबूब सां अता जो वाइदो कयो आहे, उन महबूब फरमायो आहे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। इमाम वाक़िदी चोटीअ जो मुहद्दिस आहे, पंहिंजे किताबुल मग़ाज़ी जे अंदरि हदीस आंदी आहे त मुंहिंजे आका फरमायो, ऐं मुंहिंजा गुनहगार उम्मतियो ईमान वारो ग़ुलाम हो, जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मां पंहिंजे कब्रुनि खां उथंदो, जॾहिं कब्रुनि खां उथंदो त फरमायो तव्हां के पंहिंजे सॼे खबे, सॼे पासे खबे पासे हिक वसी अरीज़ नूरानी स्टेज ठहियल नज़र ईंदी। छा ठहियल नज़र ईंदी? स्टेज नज़र ईंदी। अब क़यामत जे ॾिहाड़े जा बि ज़ाविया, हिकु त दर्दनाक ॾिहाड़ो आहे, पर उन्हनि जे लाइ जिन जो मुस्तफ़ा सां ताल्लुक़ न आहे, जिन महबूबन सां ताल्लुक़ पेच न पातो आहे, जंहिं महबूब सां ताल्लुक़ इश्की न रखियो आहे, उन्हनि जे लाइ त दर्दनाक ॾिहाड़ो आहे। पर जेके महबूब जा आहिनि, मुस्तफ़ा सां प्यार कनि था, उन्हनि जे लाइ महबूब जे इज़्ज़त ऐं अज़मत जे इज़हार जो ॾिहाड़ो आहे।
फकत इतना सबब था इन्क़ादे बज़ में महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। फरमाता कि पंजे सजे खबे का नूरानी स्टेज नजर उन स्टेज दे तमाम मुतवज्जा थींदो दिसंदो त महशर में नबी सगोरा सालिहीन मुतीन मोमिनीन खुदा जा बरगुज़ीदा बाना ईमान वारा सभई उन स्टेज दे मुतवज्जे हुंदा। उन स्टेज जे मथा बकुरसूं रखियल हुंदियूं बकुरसूं रखियल। मुझे मोहबन फरमायो त मानू सोचींदा त इन कुर्सिन ते अज केर वेहा इन फिक्र में हुंदा त रब्बे करीम पंजे शाने कुदरत सा पंजे शाने करीमे कुदरत सा हिक कुर्सीअ ते पंजे पान सा पान जलवगर थींदो नुज़ूल इजलाल फरमाईंदो। अल्लाह पान कुर्सीअ ते वेहंदो केड़े शान सा वेहंदो ओहो शान कुदरत पान जा। बाकी हिकड़ी कुर्सी खाली जेका खुदा जे घर में रखियल हूंदी अल्लाह जे बरसा रखियल हूंदी। हाणे हर को ॾिसंदो त इन खाली कुर्सी ते केर थो वेहे। फरमायो ओच तो रब्बे करीम पंजे फरिश्तन खां मलाइकन खां मनादी कराईंदो ऐन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद किथे आ। पर मैं मुखे सॼो वेंदो जॾहिं मां अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थींदुस पेश कयो वेंदुस। रब्बे करीम पंजे दस्ते कुदरत सां मुंहिंजे हथ खे वठी मूंखे पंहिंजे भर में रखियल कुर्सीअ ते विहारींदो। ज़ालिका मक़ामुल महमूद फरमायो इहो मक़ामी महमूद हुंदो। हाणे खुदा मूंखे पंहिंजे भर में विहारे मुखातिबन लिन्नबील हबीबिल मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब मूंखे पंहिंजे भर में विहारे रब मूंखे मुखातिब थी फरमाइंदो मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन तूं सभिनी जहाननि जे लाइ रहमत वारो बणाए मोकिलियो वियो आहे। महबूब रुगो आलम दुनिया जे लाइ न अॼु आलम आख़िरत आलम हशर वारनि जे लाइ बि तूं रहमत अॼु उथी पंहिंजे शान रहमत जो इज़हार फरमा पंहिंजे शान रहमत जो इज़हार फरमा। फरमाइन था मां रब जे हुक्म सां इज़्न सां पंहिंजी नशिस्ता उथी हीअं साम्हूं स्टेज दे हेठि निहारींदुसि। हेठि जेके माण्हू बीठल हूंदा रुगो मुंहिंजी उम्मत न हूंदी 1.25 लख नबियनि जा उम्मती सभु मौजूद हूंदा। फरमाइन था जॾहिं मां पंहिंजे उम्मत ॾे निहारींदुसि माण्हू मूं ॾे निहारींदा मां उन्हनि ॾे निहारींदुसि। ख़ुदा जे कर ऐं अज़ाब जहन्नम जी मस्तीअ खे ॾिसी हर को परेशान हूंदो। अखियूं ॾरा ॾेई वयूं हूंदियूं पेशानीअ तां चमक ख़तम थी वई हूंदी मरणे हालत में हूंदा मौत जो हुकुम न हूंदो वन मरी वञनि हा हाल अहिड़ो हूंदो जो बस जान जान में न हूंदी हर को परेशान हूंदो। इन हाल में इन मां मुस्तफा करीम उन्हनि पंहिंजी निगाह खणी निहारींदुसि। फरमाइनि था जीअं मां उन्हनि ॾे निहारींदुसि हुननि जूं नज़रूं निगाहूं मूं मुस्तफा जे चेहरे ते पवंदियूं। फरमाइनि ख़ुदा जी इज़त जो कसम उन लम्हे में उन्हनि जी अखियुनि में चमक अची वेंदी चेहरे ते नूर अची वेंदो लबन ते मुस्कुराहट अची वेंदी। मुंहिंजा गुनहगार उम्मती मूं मुस्तफा जो दीदार करे ख़ुश थी पवंदा। थारो अजे हाल अज बख्त पंहिंजे खे ॾिसी पर खिलऊं था या मुहम्मद तख्त तुंहिंजे खे ॾिसी बर झला मी हशर में बाग
जा के रुखण दो बार तोरी ऐ बुदारन जा सार लग जा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरी ऐ बुदारन जा। गुनहगार मुस्तफा के दिसी मुस्कुराए फरमा जने मां निहारी तो सुमुदी निहारी हाने मां अल्लाह जी बारगाह में अस्कन मुंजा मौला अजरगो मुंजी उम्मत मुंजा गुनहगार उम्मती गुलाम ते मौजूद ना है बल्कि 1.25 लाख नबियन जो उम्मतू मौजूद है। ए मां मोहम्मद दिसी रहो आया सभनी जो निगाहुन जो मरकज महवर अज मां मुस्तफा सभई मुंह में उम्मीदवार है मौला तो मुखे हुकुम कयो त मां पंहिंजे शान रहमत जो इज़हार कयो त पोइ मूंखे इज़्न इजाज़त आहे त मां इन सभिनी जो फ़ैसिलो कयो। रब फरमाइंदो मुंहिंजा महबूब बज़म जो अॼु मीज़बान मां अल्लाह आहियां पर इन महफ़िल जो हिन बज़म जो सदर मुस्तफा मूं तोखे बणायो आहे। अज सदारत तुंहिंजी आहे इख्तियार तुंहिंजो आहे महबूब जेको फ़ैसिलो कयो वेंदो महबूब उन ते क़बूलियत जी मोहर मां अल्लाह तूं फ़ैसिलो कर। मुंहिंजे आका फरमाए मां फ़ैसिलो कंदुसि कहिड़ो फ़ैसिलो फरमायो मां सभिनी उम्मतुनि जे बारे में सभिनी गुनहगारनि जो फ़ैसिलो कंदुसि ओ मौला ही सभु मुंहिंजे हवाले फरमा ये सब मुझे हवाले कर। रब फरमाइंदो मुंहिंजा हबीब जेकॾहिं तुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे हे सभु तुंहिंजे हवाले कया ऐं इहो ई तुंहिंजे शान रहमत जो इज़हार आहे। मुस्तफ़ा तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे हिन फ़ैसिले जे मथां मुंहिंजे क़बूलियत जी रहम मोर लॻंदी इहो वाइदो उहो आहे जेको दिलबर मूं तोसां मेराज वारी राति कयो हुयो मेराज वारी रात कयो ओ मेराज वारो मामलो कड़ो हो बेटाई रहमतुल्लाह अलैह या गाल पंजे अंदाज में बयान कंदे फरमाए तो तुम बेरी जे तंदु जी पहरी हुई पचार कोणे की रत आया मांझी मणियादार जने गणो बाहिर गाइयो सारी सब जमार पर तोखे घोट घुराइयो खलवत लय खंगार आओ मथाऊ मंगना चढ़ी दुर्रो दवार अत्तहियातु लिल्लाहि वसलवात यो खिली कहीं की कार अस्सलामु अलैका अय्युहन नबी यो परूड़ जो पचार पुसयो सब संसार त मुल्को दिनाई मोहम्मद करीम के मुबल फरमाया उन कुर्बत वारे मकाम में खुदा जी जाती बाबरकात अव्वल मुखा पुछो पहरी गाल पुछी केड़ी बिमा ओ शर्रिफुक या मोहम्मद मुस्तफा अज बुधा तो के केड़े लक़ब सां सॾिया तोखे केड़े लक़ब सां सॾिया मु अर्ज़ कयो इलैका बिनिस्बतिल उबूदिया मौला पंहिंजी बंदगी हुजन पंहिंजे बाने हुजन जी निस्बत सां पंहिंजो अब्द करे सॾ उन खां पोइ रब्बे करीम मूंखां पुछो मुस्तफा अॼु जेको गुण आहे गुर महबूब जेको घुरंदे तोखे अता कयो वेंदो जॾहिं मूंखे इहो मुतलक इजाज़त मिली त पोइ मूं छा घुरियो शाहने की अर्ज़ उम्मत गुनहगार है बख्श दे मेरे मौला तू गफ्फार है तुझको आसान नहीं दुश्वार है फिक्र रोज़े जज़ा आज की रात है। फिर ये हक ने कहा माहो पारे नबी तू मेरा चांद है और तारे नबी ऐसा घबराना है मेरे प्यारे नबी ऐसी जल्दी भी क्या आज की रात है।
मौला क़यामत जे ॾिहाड़े भला कीअं थींदो? रब फरमाए मुंहिंजा हबीब अजीब मंज़र हूंदो। लुत्फ जब है कि देखेंगे सारे नबी, होगी तेरी शफाअत पे रहमत मेरी, बख्श दूंगा क़यामत में उम्मत तेरी, तुझसे वादा मेरा आज की रात है। ओ जेको मेराज वारी रात थियो, वायदो थियो हो अॼु मुंहिंजा महबूब क़यामत जे ॾिहाड़े अॼु सुन वायदे खे पालण जे लाइ ख़ुदा जी ज़ाते बाबरकात जे उन हुक्म ते सभिनी उम्मतुनि जे हवालगी जो फ़ैसिलो कंदा। रब फरमाईंदो मुंहिंजा हबीब ही सभु तुंहिंजे हवाले आहिनि, हे सभु तुंहिंजे हवाले। पोइ छा थींदो? मुस्नद इमाम अहमद बिन हंबल हदीस जो यो आखिरी हिस्सो पंहिंजे मुस्नद में भी जिक्र फरमाइन था त मुंहिंजे आका फरमायो पोइ सफ़ूं दुरुस्त थींदियूं, कतारूं थींदियूं, जन्नत में दाख़िल थीबो डिसिप्लिन सां, तरीक़ेकार सां सफ़ूं दुरुस्त थींदियूं। अव्वल रसूलन जो नबियन जो सफ़ूं थींदियूं, उन्हनि जे पोयां उन जे उम्मतन नेकोकार सहाबा, ताबईन, तबा ताबईन, सालिहीन, मोमिनीन, मुतीन, जन्नतन जो कतारियूं वेंदियूं। फरमाया अग में मां मुहम्मद हूंदुसि, पोयां रसूल ऐं नबी। पोइ जॾहिं इन शान सां फरमाया अॻिते वधंदासीं हलंदासीं त इब्राहिम खलीलुल्लाह नबियन जे सफ़न मां ॿाहिरि निकिरी नबियन खे चवंदो, रसूलन खे चवंदो, अॼु रसूलो नबियो अॼु अवां सभु ॾिठो आहे त अॼु हिन महशर में इज़त ऐं मक़ाम कंहिंजो। अॼु सभिनी मुलाहिज़ा कयो आहे अॼु इज़त कंहिंजी आहे? खुदा जी इज़त खां बाद में खुदा जी खुदाईअ में अगर कंहिंजी इज़त आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त। पोइ इब्राहिम खलीलुल्लाह हिकिड़ो नारो लगाईंदो ऐं हिकु गीत ॻाईंदो। उन गीत खे आशिक पंहिंजे अंदाज़ में बयान कयो आहे। इब्राहिम खलीलुल्लाह चवंदो अॼु इज़त मोहम्मद जे लाइ आहे, त पोइ आशिक ईमान वारा बि चवंदा मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। अबा तव्हांजी दिल ठरे थी हलाइनि, अवां जो नारो बि होई आहे न। पोइ हथ मथे खणी चओ मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, लगाते हैं नारा ये ईमान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। वो नबियों में रहमत लक़ब पाने वाले, मुरादे गरीबों के बरलाने वाले, वो अपने पराए का गम खाने वाले, मुसीबत में खैरों के कमाने वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। वो आशिक मुझे मदीने जे मीर जा गुलाम अज तुझे इन अंदाज के मलाइकत ॾिसण पिया, मलाइकत ॾिसण ऐं लिखन पिया, पर मुझे मदीने वारे मीर खां तुंहिंजो ॻोठ परे न आहे। मुस्तफ़ा पो निगाह करम सां तुंहिंजो अंदाज़ ॾिसी रहिया आहिनि। पोइ इश्क सां झूमी चओ मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। वो इशारा करे तो ये सूरज फिरे, जिनको काबाए आलम भी सजदा करे, चांद पर पहुंचना भी हकीकत सही, अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, वो इशारा करे तो ये सूरज फिरे, जिनको काबाए आलम भी सजदा करे, चांद पर पहुंचना भी हकीकत सही, अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले।
बड़ी शान वाले मोहम्मद हमारे। उंगलियां हैं फैज पर टूटे पियासे झूम कर, उंगलियां हैं फैज पर टूटे पियासे झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे। अकुल वाले जमीन पर है शशदर, चांद टुकड़े हुआ है फलक पर, सारी दुनिया है मग़फ़े नज़ारा, आप उंगली उठाए हुए हैं मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। अनाब मोहब्बत सा बई हथ मथे खणी चो मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। अज तुझो यो अंदाजा खुदा जी इज्जत जो कसम निधन को नहीं असा गुनहगार रूसिया सही, पर क़यामत जे ॾेखारे इन्हीअ प्यार वारे अंदाज सा दिलबर जे पोयां हथ मथे खणी हलंदासीं, चवंदासीं मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। आरिफ रूमी खां पुछो थी आरिफ रूमी जो अक़ीदो छा आहे? चए थो क़यामत जे ॾेहाड़े अगर नेकोकार मोमिन पंहिंजे नेकिन सां छुटी वञे त पोइ मुस्तफ़ा जो थोरो कीअं मञींदो? हर को चंदो मूंखे पंहिंजी निमाज़ छॾायो, को चंदो मूंखे पंहिंजे हज छॾायो आहे। कंहिंखे उते निमाज़ कम न ईंदी तुंहिंजी मुंहिंजी निमाज़, तुंहिंजो मुंहिंजो सजदो इन लाइक़ी कोन्ही जो तोखे छॾाए सघे या निमाज़ पढ़णी आहे, छो त मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आहे। इहो रोज़ो रखणो आहे छो त दिलबर रखी ॾेखारियो आहे, मुस्तफ़ा जी सुन्नत ते शरीयत ते अमल करणो आहे, इन खां सवा को चारो कोन्ही। पर इन निमाज़ ऐं रोज़े ते सुन्नी मुस्लमान तोखे भरवसो नाहे रखणो, भरवसो रखणो आ त मोहम्मद मुस्तफ़ा ते रखणो। पो क़यामत जे ॾेहारे छुटकारो थींदो मुस्तफ़ा जे सदके, पो सभु छॾाइबा महबूब जे सदके। पो जेकॾहिं क़यामत जे ॾेहारे छॾाइबा के जहन्नम जे किनारे ते बीठल हूंदा, दिलबर पंहिंजो सजदो करे राणे खे रीठाए उतां मोटाईंदो। पो जेके उतां मोटंदा उहे छा चवंदा? ख़ुशीअ में बहकंदा मापंदा ई कोन, उते नची कुॾी ईअं चवंदा मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे। मुल्ला छो त शैतान जो चेलो आहे, मुल्ला छो त शैतान जो चेलो आहे। शैतान कीअं ख़ुशि थींदो त हे जन्नत में वञनि? अबा शैतान त वाइदो कयो आहे न, फबि इज़्ज़तिक लउग़वियन्नहुम अजमईन, मौला मूंखे तुंहिंजी इज़्ज़त जो कसम आहे सभिनी खे गुमराह कंदुसि, कंहिंखे बि जन्नत में वञण कोन ॾींदुसि। मुंहिंजो त धंधो इहो आहे, हू त पंहिंजो कमु इहो कंदो। शैतान रमज़ान में बदल हूंदो, किथे बदल हूंदो आहे ख़बर अथव? किथे हूंदो आहे? बलोचिस्तान जे लसब जे कंहिं पहाड़ में कहिड़े पासे बदल हूंदो आहे? मुंहिंजे आका फरमायो, मुंहिंजे हबीब जी हदीस आहे, पाण फरमायूं शैतान खे अल्लाह जहन्नम जे ज़ंजीरुनि में जकड़े समुंड में, किथे? समुंड में, ऐं हू समुंड जे गहराइनि में बुॾल हूंदो आहे। ओहो त बुॾल हूंदो आहे पर पोयां चेला त वेठा आहिनि, उहो त पंहिंजो कमु कनि पिया। उहे कोन चाहींदा त को आशिक जन्नत में वञे। मूंखे हिकिड़े चिठी ॾिनी हाणे तकीर कंदे, जेसीं तव्हां माण्हुनि खे ॾसियो था शफ़ात शफ़ात, हे त सभु ईअं कंदा, ईअं थोरी थींदो। मां चयो मुला तोखे ख़ुदा गुमराह कयो आहे, हदीस कुदसी आहे, इन ज़न्न अब्दी
बानू जी मुरब खां गुमान कंदो आ मां अल्लाह हुन सां इहो मामलो कंदो आहे। असां जो रब में गुमान आ, असां जो खुदा जे हबीब में इहो अक़ीदो आ। मदीने वारो मीर असां जो सहारो आ, असां खे छॾाईंदो खुदा जी रहमत में असां जो गुमान इहो आ। रब असां खे पंहिंजे गुमान मुताबिक अता कंदो। असां उते बि नची कुली हथ खणी नारा खणी चवंदासीं मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। पर शैतान जे चेलन खे अगर भॼाइणो अथव त पोइ उन्हनि जे लाइ उमाड़ी, उन्हनि जे लाइ गोलो, उन्हनि जे लाइ तीर कान आहे मुस्तफ़ा जो दुरूद। इहो अहिड़ी तलवार आहे